दोस्तों किताबन के तारफ़ी सिलसिले के हवाले से इन वक्त जो किताब मुझे हथन में मौजूद है वो सिंधी बोली के नाले वाले कहानीकार ड्रामा निगार और नावल निगार मोहतरम मज़हर अबड़े जो है इन जो नालो है सुकल नदी जा निशान। ये कहानी जो किताब नौ न्यापो पारा छपजी पधरो थो है। इन जो बैक टाइटल लिखो है सिंधी बोली के खूबसूरत शायर मोहतरम उमर इकबाल। इन किताब के बैक टाइटल ते असांजे प्यारे दोस्त मज़हर अबड़े की खूबसूरत तस्वीर पिण शामिल है। मां के बुधाईंदो हलां त मज़हर अबड़े जो नालो ख़ास तौर ते सिंधी कहानी पढ़ंदड़न लाइ बिन नओं न आहे बल्कि उनजी हिकिड़ी पंहिंजी अलॻि सुञाणप है सिंधी कहानी के हवाले से सिंधी ड्रामे के हवाले से ऐं शायरी के हवाले से उनजो सुञाणप जो हिकिड़ो अलॻि हवालो है। इन किताब की अर्पना है रोमासा अहमर इकरा ऐं अहमद के नाले जेकी मुझे वजूद की सुञाण आहिनि। ऐं हिन किताब में मां के ॿुधाईंदो हलां त छपाईंदड़ पारां सिंधी इनाम पारां नोट है। मज़हर अबड़े पारां मुहाग लिखियो वियो आहे मां हलियो वेंदुसि हितां। खैरपुर के एक प्रोमेथिस के याद कंदे हबीब साजिद इन में लिखियो है रायो। उन खां अलावा हू जेतिरो ज़िद्दी ओतिरो प्यार कंदड़ है। एजाज समो साहब जो इन में रायो शामिल है। इन में जेके कहानियूं शामिल आहिनि उन में वॾो माण्हू माइक्रो स्टोरी है, कोविड-19 है, गभे जी ॻोल्हा, कीअं असांजा लहंदा पारा, वबा वॾी आहे बुख, हुरगो एक पीउ है ऐं ख्वाब उडामी वियो। अड़े तरीक़े से हिन में कुछ ॿियूं कहानियूं भी शामिल आहिनि। मज़हर अबड़ो असांजो उहो दोस्त है जो कहानी सां मुसलसिल नातो निभाईंदो रहियो आहे। मां के ॿुधाईंदो हलां त हीअ किताब जो जुलाई 2020 में छपजी पधरो थियो है। सिंधी कहानी पढ़ंदड़नि जे लाइ तमामु घणो इंपॉर्टेंट है, तमामु घणो अहम है ऐं उन्हनि जी लाइब्रेरी में हीअ किताब हिकिड़ो खूबसूरत इज़ाफ़ो हूंदो। मां हिन किताब छपजण ते पंहिंजे प्यारे दोस्त मज़हर अबड़े के दिल सां वाधायूं पेश कयां थो।